राजा ये कुजा थी ॾिसी तोखे ॾिसी मुंहिंजो हाव थी भरियां। जे हां भरजी पियो त आऊं तोखां जहिड़ो छुटसि। कीअं छुटे? मुंहिंजो हाव कॾहिं भरियो आहे तो मां? अलाए या त तोखे ख़बर हूंदी, पर मुंहिंजो त हां तो मां नकी कॾहिं भरियो आहे नकी कॾहिं भरबो। आऊं बि त उहा ई ॻाल्हि पई चवां न। तूं अलाए त कहिड़ो मुंहिंजे दिलि में भूलो उछलायो आहे। सभु सुखूं चैन आराम बुहारे वियो आहे। मुझे भूलो उछलायो आहे त पोइ तो बि काया गुजो ऐं रमी विधो आहे। ऐं हर तरह सां फासी पियो आहियां तो वटि। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, वठी टुकी या टुकड़नि ते विकिणी, आऊं पुछंदसि ई कोन। न माणक, आऊं इएं की न कंदसि। आऊं त तोखे दिलि जे तार दरिया में छॾींदसि। पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे, जीअं वणे तीअं कजांइ। आऊं कुझा कंदसि, आऊं तुंहिंजे दिलि जे तार दरिया में पियो टपका हणंदसि, दिलि जे हिकु तड़ खां ॿिए तड़ ताईं पियो रुलंदसि। न, आऊं तोखे दिलि जे ॿिए तड़ ताईं वञण की न ॾींदसि। माणक, तो पाण ई त चयो हुयो त दिलि जा ॿ तड़ थींदा आहिनि। हिकु तड़ तारींदो आहे त ॿियो वरी ॿोड़ींदो आहे। मतलब त मुंहिंजी पुराणी ॻाल्हि अञा तोखे यादि बीठी आहे? छो यादि कोन बींदी? माणक, मुंहिंजी हिकु हिकु ॻाल्हि मुंहिंजे दिलि ते पई घुरंदी आहे। ऐं आऊं तोखे हिकु ॻाल्हि ॿुधायां? ॿुधाए। ऐं तुंहिंजी मुर्क सॼो ॾींहुं मुंहिंजे दिलि जे पाणीअ ते कंवल वांगुरु पई टिड़ंदी आहे। ॿुध माणक, चओ। मूंखे बि दरिया में रच उछलाइण सेखार न। दरिया में रच उछलाए कुझा कंदी? मच्छी झलींदसि। मूंखे बि तो भेड़ो मच्छीअ जो शिकार करण जो शौक़ु थियो आहे। तुंहिंजो इहो शौक़ु पूरो थी वेंदो, पर शादीअ खां पोइ। न, मूंखे हाणे ई दरिया में रच उछलाइण सेखार। मूंखे बि त ख़बर पए न त ही कमु केतिरो सवलो आहे ऐं केतिरो ॾुखियो आहे। कमु त ॾाढो ॾुखियो आहे, पर तूं अच त तोखे सेखारियां त दरिया में रच कीअं उछलबो आहे। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।